असांजो मुंहिंजो साहब आहे मुंहिंजे शहर जो आहे। मुंहिंजे शहर खे बाक़ाइदो उन बिजली बि ॾिनी आहे, गैस बि ॾिनी आहे, रोड बि ॾिना अथई। उन जूं वॾियूं महिरबानियूं त पोइ मां उन पंहिंजे साहब खे घुरायां थो जंहिंजो नालो ई साहब आहे। पोइ तव्हांजे तालनि में चए थो मुंहिंजो साहब साहब ज़िंदाबाद। साईं अचो। अस्सलाम वालेकुम साईं। मां साईं मां इंटरव्यू वठां साईं को। मां साईं रिपोर्टर आहियां हिन शहर जो नंढड़ो मिड़े चैनल आहे असांजो। इन लाइ थोरो साईं तव्हां ॿ टे ॻाल्हियूं पुछणियूं आहिनि इजाज़त हुजे त। हाँ बिल्कुल। तव्हां साईं पोयों तक़रीबन कोई 25-30 सालनि खां असांजे तकतों खटींदा था अचो। तव्हां मूंखे इहो ॿुधायो त न असांजे ॻोठ में पाणी आहे न बिजली आहे न गैस आहे, इहो छाजे करे साईं थोरो वाज़े कंदव? असल साईं तव्हां जेको आहे इंटरव्यू सही कयो था। पाणी जो इंटरव्यू साईं जॾहिं बि असां तव्हां कयूं था तव्हां सुवालनि जा जवाब ई नथा ॾियो। तव्हां या त ॿी ॻाल्हि था कयो या त वरी टीं ॻाल्हि था कयो। असांजो जेको इंटरव्यू असांजो सुवाल जो जवाब आहे उहो नथो मिले साईं असांखे। कहिड़ो पुछा कर न पुट तकीर छो कई पुछा कर। असांजो सुवाल इहो आहे त पाणी पीतो रहे साईं घिटनि में जॾहिं मींहुं थो वसे त हिन जो छा उपाउ? पाणी जो जेको पाणी साईं मां जेका ॻाल्हि थो कयां हिन लूसीअ खे बि त ॻाल्हाइण ॾे न। तू भी छड़ो कुत्यारी ॾियारी आ। हो असांजो साहब आहे मोतबर आहे। मुंहिंजे भाइरनि खे वॾनि खे नौकरियूं हिन वठी ॾिनियूं। अॼु जेको मां आहियां हिन कंजरे करे ओ ग़लती थी वई आहे, ग़लती थी वई। वाह तमाम। अरे हिनखे बि हिकिड़ो तूं सवाल कर वरी साहब हुनजो जवाब ॾे। नारा नारा न थियो साईं। ॿियो मुंहिंजो इहो सुवाल आहे त जेके बि नौजवान पढ़ियल लिखियल आहिनि उन्हनि जूं इहे दाऊं आहिनि त उन्हनि खे माना नौकिरी नथी मिले। तव्हां पैसा वठी नौकिरियूं खपायो त हिन बारे में छा? साईं नौकरियूं उन्हनि खे नौकरियूं तव्हां ॾियो ई नथा न साईं। हेॾो ऐलान थो थिए, हेॾो तव्हांजे माना रश लॻी पई आहे अॼु बेरोज़गारीअ जी, हेॾो तव्हां चओ पैसा खणो। साईं नौकरियूं ॾींदासीं असां। कॾहिं ॾींदो? अरे ॻाल्हि त ॿुध, हिन कुते खे त ॻाल्हाइण ॾे। तूं दिमाग़ ख़राब, तूं साफ़ ई कहिड़ो आहे। मुंहिंजे साहब खां सवाल हिकिड़ो सवाल कर उहो तोखे जवाब ॾे। हे वॾो जग मशहूर आहे, अलाए केतिरियूं इलेक्शनियूं खटियूं अथई, इंतिखाबी निशान बुझो अथसि। समझदो कर। हिकिड़ो सवाल नाराज़ कीअं न थींदुमि? मुंहिंजे माण्हू जे साम्हूं मुंहिंजे साहब जी बेइज़ती थो करे। हिन जी बेइज़ती माना असांजी।